बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हाँ नहीं सही है। कल गाड़ी तो मेहनत पे कई कीअं तूं ते फजूल माण्हू थे कीअं अदम ते पतो ई दोस्तों हिकु त मां तव्हांखे पहिरियों ॿुधाईंदो हलां त हिकु हाबिब भाई जो शुक्र अदा कयां थो जंहिं मूंखे बार बार कॉल कंदो रहियो त हिकु मां जो औलाद आहे ऐं उन में ग़म ॾाढी हिते छांइजी वियो आहे छो त कुझु वक़्तु अॻु में हिकु छोकिरो हिते क़तल थियो आहे जेको अस्पताल में लाश मिलियो आहे जल्दी में वरी ॿियो वाक़ियो थियो आहे त उन खां पोइ हिते ॾाढो हिरास छांइजी वियो आहे सेकंड में उहा ॻाल्हि 5 ॼणे ते पर काल खां वठी मां पंहिंजे न्यूज़ चैनल एक न्यूज़ जी रिपोर्ट कोन्हे मां पंहिंजी रिपोर्टिंग कंदो रहियुसि उन जी छोकिरे जे हितां वीडियो हुआ ऐं जॾहिं CCTV वारा फुटेज बि आया त मां पंहिंजे नज़र मां घुमाया अॼु अचानक मुंहिंजी तबियत ख़राब हुई पर असांजो दोस्त पुलिस एहलकार हो पहलवान कुंभा जंहिंजी अलविदाई पार्टी मूंखे हुन में ज़रूरु अचिणो हो जॾहिं मां काज़ीमन आयुसि ऐं उतां वापसी थी वञा पियो मोटरसाइकिल ते त हीउ हिकु यहूदी जो पुटु हिन नंढे सगीर खे बांह मां वठी पैदल काज़ीमन खां ॿाहिरि जेका बाबडा ऑफिस खां पोयां हीउ माना पंजाब पर जेको अॾो आहे ऐं 5 मिंट न पहुचा शायदि पंजाब वारी गाॾी में चाढ़े हिन खे कढे वञे पर मां मोटरसाइकिल ते हुउसि मोटरसाइकिल ते फौरन बिहारे हिन खां मूं पुछा कयो त नंढो तुंहिंजो छा थिए मूंखे चई मुंहिंजो भाउ आहे मां चयो चलो टे तूं केरु आहीं मां चई त मां साहिवाल जो पंजाबी आहियां उहा मां हिनजी रिकॉर्डिंग करे पंहिंजी सहाफ़ती शो जेको मां पंहिंजो कानूनी कार्रवाई पूरी करे मां हुनजी रिकॉर्डिंग कई सहाफ़त वारी सां उन रिकॉर्डिंग करे पोइ मां पंहिंजे नंढे खां पुछा कयो छो त मां नंढे तो पहिरियां सुञाणे छॾियो त नंढे खां पुछा कयो मां चयो तुंहिंजो नालो छा आहे मूंखे चई मां फिदा हुसैन मां चयो तूं केरु आहीं चई आउं नूनारी आहियां त एसी ताईं मुंहिंजा 2-3 माण्हू ॿिया बीठा उन्हनि खे सॾु करे ऐं उन्हनि खे घुराए हिन जा हथ ॿधाया काबू करायो एतिरे में कुझु परते साइड में पुलिस एहलकार हुआ उन्हनि खे मां पाणी ड्रोड़ी वठी आयुसि ड्रोड़ी वठी करे उन्हनि खे मां पंहिंजे मोटरसाइकिल ते खणाए हिन खे पंहिंजे हाली फ़िलहाल